तू दीनी तालीम जी मुखालफत पियो करे, तू उलमा ऐं हुफ़ाज़ जी मुखालफत पियो करे, तू दाढ़ी ऐं पटके वारनि जी मुखालफत पियो करे, पर यहूदी मुहम्मद जे गुलाम थियण जे लाइ दरवाज़े ते आयो। चए तो साईं मेहरबानी कर मूंखे को रिश्तेदार नबी से जो ॿुधा त हज़रत अली हज़रत हुसैन खे फरमायो पुट हुसैन वञो हिन यहूदीअ खे वठी वञ फातिमत ज़हरा जे दरवाज़े ते। सब जो सुभान अल्लाह। फातिमत ज़हरा वटि वञेसि छो त उहा न्याणी ही रसूलुल्लाह जी। वठी वञेसि दरवाज़े ते। जीअं जो दरवाज़े ते पहुतो त अम्मा फातिमा अंदरां फरमायो केरु आहे? चे यहूदिया 80 साल तोरे त पढ़ी नबी से जी तारीफ़ पढ़ी आयो आ। चे तो हाणे कलमो पढ़ण आयो। हाँ अम्मा फातिमा ज़हरा रोई करे चवण लगी हाणे छा कीअं आयो आ? हाणे त असांजो बाबो जुदा थी वियो आ। यहूदी रोई करे चवण लॻो ओ अम्मा मेहरबानी कर नबी से जे जिस्म तर सां जेको कपिड़ो लॻो आ उहो कपिड़ो मुझे मोकिल त मां ज़ियारत कयां। उहा अम्मा फातिमा ज़हरा हज़रत हुसैन साईं के कपड़े जो टुकड़ो दिनो। वो टुकड़ो खणी बाहर आयो। यहूदी खे ॾिनई उन अखियुनि ते लाए चुमियूं ॾिनियूं। चुमी ॾेई करे चवे थो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। कुर्बान वञा मुंहिंजा का मुंहिंजो अबो अम्मा तव्हां जे मथां घोर वञनि। हिन कपड़े मां नुबुवत जी खुशबू अची रही आ। हे कपड़ो नबी साईं जे जिस्म ते लॻो। चे पो हाणे छा आहे? हज़रत अली खे चई मूंखे साईं जी तारीफ़ त ॿुधाए। उहो गैर मुस्लिम यहूदी पे चए मूंखे नबी साईं जी तारीफ़ त ॿुधा। अली त अली आ न, अली त अली आ न। हज़रत अली जो तारीफ़ कई त बेहोश थी। नबी साईं जी तारीफ़ कई बेहोश थी किरी पियो। उथियो चई अली उन मोहम्मद वारो कलमो पढ़ाए त मां मुसलमान थी नबी जो गुलाम थी। दुआ कर अल्लाह संग असा के भी गुलामी नसीब फरमाए। अल्लाह से कुरान मजीद है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से प्यार नसीब फरमाए। अल्लाह से बिनी जहानन में असा के कलामुल्लाह जी मोहब्बत ए ताल्लुक जे